लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबू लाड़काणे अणॼाण डॉक्टराणी ऑपरेशन दौरान औरत जे पेट में नए पैदा थींदड़ ॿार जो मथो कटे छॾियो ऐं ॿारु फोत थी वियो। वारसन एहतजाज कंदे घुर कई त डॉक्टराणी खे गिरफ़्तार कंदे संदसि केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं त लाड़काणे में डॉक्टराणी अफरोज़ वगण जंहिं मक्सी बिरादरी जी औरत जो दौरान ॿार जो मथो कटे छॾियो। नाअहली जी हद छा ही डॉक्टराणियूं आहिनि जिन रिश्वत ॾेई पूरियूं डिग्रियूं वरितियूं आहिनि, जेके इंसाननि जो जानवरनि वांगुरु फूस करे रहिया आहिनि। पैसा कमाइण ख़ातिर नॉर्मल डिलीवरी जो बि ऑपरेशन कराइण ते ज़बरदस्ती मालिकनि खे राज़ी कंदा आहिनि ऐं औरत खे वारसनि खे इहो चई ॾिॼारियो वेंदो आहे त जेकॾहिं ऑपरेशन न कयो वियो त औरत जी जान खे ख़तरो आहे, जंहिं सबबु उन औरत जा वारिस ॻाटे करोड़ फीस भरण लाइ तयारु थी वेंदा आहिनि। असां हेल्थ मिनिस्टर खे सेक्रेटरी हेल्थ ऐं लाड़काणे जे SSP ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमूं खां पुरज़ोर अपील था करियूं त डॉक्टराणी अफरोज़ वगण मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे ऐं अस्पताल खे फौरी सील करे इंसाफ़ कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।